वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ शेषबरा ग्लेशियर ढंढ मां पाणी जी निकाली ऐं तबाही बाबति हंगामी क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं उन्हनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िली यक़ीनी बणायो वञे। शहबाज शरीफ़ मुतासिर इलाइक़नि में ख़ुराक दवाउनि ऐं ॿियो ज़रूरी सामान हंगामी बुनियादनि ते फ़राहम करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ नुक़सान ऐं मुतासिर अवाम बाबति रिपोर्ट पिणु तलब कई आहे, जॾहिं त शाहराह कराक्रम ते हसनाबाद पुल वही वञण सबबि मुतबादिल रस्तो ठाहिण जा हुकुम पिणु जारी कया विया आहिनि। वज़ीर-ए-आज़म पारां बोर्ड सबबि मुतासिर थियल 700 ऐं 250 मेगावोट बिजली घरनि जी जंगी बुनियादनि ते बहाली जूं हिदायतूं पिणु जारी करे छॾियूं आहिनि। उन खां अॻु वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ लाहौर में सलीम मेमोरियल ट्रस्ट इस्पताल जो दौरो कयो। वज़ीर-ए-आज़म खे इस्पताल दिलि ऐं कैंसर समेत मुख़्तलिफ़ वार्ड्स जो दौरो पिणु करायो पियो। इस्पताल में इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त जिन माण्हुनि वटि वसीला नाहिनि उन्हनि जो मुफ़्त में इलाज थींदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इस्पताल जे तामीर में मदद कंदड़नि दुनिया ऐं आख़िरत जी भलाई कमाई आहे। वज़ीर-ए-आज़म चयो त सलीम मेमोरियल ट्रस्ट इस्पताल में आलिमी मयार जी जदीद मशीनरी आहे। ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि जो मुफ़्त इलाज कयो वेंदो। MKM जी सीनियर अखबार नसरीन जलील के गवर्नर सिंध मुक़रर करण जो फ़ैसिलो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ मुक़ररी लाइ असम्बली सदर खे मोकिले छॾी। ज़रीन मौसूफ़ MKM पारां सिंध जे गवर्नर जे उहिदे लाइ नसरीन जलील खे नामज़द कयो वियो। MKM पारां नालो तजवीज़ करण बाद वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ नसरीन जलील के गवर्नर सिंध मुक़रर करण वारी असम्बली सदर खे उमाणे छॾी। MKM पारां गवर्नर सिंध लाइ 5 नाला तजवीज़ कया विया हुआ, जिन में नसरीन जलील, आमिर खान, आमिर चिश्ती, वसीम अख्तर ऐं किशोर ज़हरा शामिल हुआ। सदर आरिफ अलवी वज़ीर-ए-आज़म पारां उमाड़ियल असम्बली मंज़ूर कई त नसरीन जलील तक़रीबन अध सदीअ बाद बणिजंदड़ सिंध जी औरत गवर्नर हूंदी। उन खां अॻु पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर-ए-आज़म लियाक़त अली ख़ान जी घरवारी रियाना लियाक़त अली ख़ान 1973 खां 1975 ताईं सिंध जी गवर्नर रही चुकी आहे। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 3A जी तशरीह लाइ दाख़िल सदाती रेफरेंस ते ॿुधणी सुभाणे थींदी। चीफ जस्टिस पाकिस्तान जी सरबराही में 5 रुकनी लॉर्जर बेंच केस जी ॿुधणी कंदो। जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मज़हर आलम मियां खेल बेंच जो हिसो हूंदा। जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस जमाल बंदो खेल बि बेंच में शामिल हूंदा। नवाज़ लीग जो वकील मखदूम अली ख़ान सुभाणे दलील ॾींदो। अटॉर्नी जनरल, एडवोकेट जनरल ऐं ॿियूं सियासी पार्टियूं आर्टिकल 3A जी तशरीह बाबति पंहिंजा दलील मुकमल करे चुकियूं आहिनि। PTI पारां अॼु एबटाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। इमरान ख़ान जलसे खे ख़िताब कंदो। एबटाबाद में जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं ऐं साउंड सिस्टम लॻाइण बाद स्टेज जो कमु बि मुकमल कयो वियो आहे। जलसेगाह में दाख़िला लाइ 5 एंट्री पॉइंट क़ाइमु कया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। कारकुननि खे चेकिंग बाद जलसेगाह में छॾियो वेंदो। PTI जे चेयरमैन इमरान ख़ान जलसे खे ख़िताब कयो। PTI चेयरमैन इमरान ख़ान सां मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां वास्तो रखंदड़ आलमनि ऐं मुशाइखनि मुलाक़ात कई आहे। PTI पारां जारी थियल पधिराई मूजिबि मुलाक़ात में पड़ी साज़िश जे जाच लाइ आला सतही अदालती कमीशन जे क़याम ऐं खुलियल ॿुधाइण लाइ हलाइण वारे मुतालबे जी हिदायत कई वई। पधिराई मूजिबि इमरान ख़ान सां मुलाक़ात में गॾियल ठहराउ बि मंज़ूर कयो वियो। मुलाक़ात दौरान अॻूणो पढ़ी वसी, शाह महबूब कुरैशी, सीनियर एजाज़ चौधरी, अली मोहम्मद ख़ान समेत ॿिया अख़बार मौजूद हुआ। पीपल्स पार्टी जो अॻूणो MPA हाजी अनवर ख़ान महर जो मड़ जनाज़ा नमाज़ अदा करण बाद मीठी मां हवाले कयो वियो। आसिफ अली ज़रदारी, खुर्शीद शाह इबिन पारां अनवर महर जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जो अॻूणो MPA हाजी अनवर महर गुज़िरियल राति कराची जे इस्पताल में लाॾाणो करे वियो हो। हाजी अनवर ख़ान महर जी जनाज़ा नमाज़ सुभाणे ॻोठ तमाचाणी में अदा करण बाद संदसि मड़ मीठी मां हवाले कयो वियो। हाजी अनवर ख़ान महर जे लाॾाणे ते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, वॾे वज़ीर मादली शाह, वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह, सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह, MPA सैयद फरक शाह ऐं MPA सैयद अवेस कादिर शाह पारां पिणनि सां दुख जो इज़हार कयो वियो।
खैबर पख्तूनख्वा में अटे जी क़ीमतुनि में इज़ाफ़े बाद पंजाब में अटे जी फ़राहमी शुरू कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की हिदायतन ते पंजाब में KPK अटे जी फ़राहमी शुरू कई वई आहे, पर अञा ताईं अटे जी क़ीमतुनि में इस्तहकाम न अची सघियो आहे। KPK में अधु मण अटे जे थेले 14,000 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। अटे जे डीलर्स जो चवणु आहे त मार्केट में अटो पहुचणु शुरू थी वियो आहे। कुझु ॾींहनि में अटे जी क़ीमतुनि में लात अचणु शुरू थी वेंदी। इमरान खान के हुकूमत दौरान संदसि घरवारी की साहेड़ी फराह खान उर्फ फराह गोगी के घर ते 24 कलाक पुलिस पेरे जो इंकशाफ थियो आहे। एक पुलिस ऑफिसर इंकशाफ कयो आहे त इमरान खान की हुकूमत में पंजाब पुलिस जा एहलकार इमरान खान की घरवारी बुशरा बीबी की दोस्त फराह खान के घर ते 24 कलाक पेरू ॾींदा हुआ। पुलिस ऑफिसर मूजिब लाहौर में डिफेंस जे पोश इलाइक़े में फराह खान के घर ते हर वक्त पुलिस जूं 3 गाॾियूं मौजूद रहंदियूं हुयूं। नेब ज़रियनि जो चवणु आहे त फराह खान ख़िलाफ़ आमदनी खां वधीक मिल्कियतनि ऐं मुबैना मनी लॉन्ड्रिंग की जांच जारी आहे। सिंध समेत समूरी दुनिया में अॼु माहिरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में माउ जी अज़मत ते रोशनी विझण लाइ तक़रीबूं पिणु मुनक़िद कयूं वयूं आहिनि। माउ हिकु अहिड़ी हस्ती आहे जंहिंखे शफ़क़त, ख़ुलूस ऐं सब्र जो हेकर बणाए दुनिया में लाथो पियो। माउ कुदरत जो अहिड़ो तोहफ़ो आहे जंहिंजो को मुतबादिल नाहे। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु माउ जे मुक़दस रिश्ते जी अज़मत ऐं अहमियत खे उजागर करणु ऐं माउ लाइ मोहबत खे हथी ॾियणु आहे। माहिरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सॼे मुल्क में तक़रीबूं रथियूं वयूं आहिनि, जंहिंमें माउ जी शान ऐं अज़मत जे मुख़्तलिफ़ पासनि ते रोशनी विधी वेंदी। पंजाब के वॾे वज़ीर शहबाज शरीफ़ माहिरनि जे आलमी ॾींहं ते दुनिया के समूरनि माहिरनि खे सलाम पेश कंदे चयो आहे त माउ जहिड़ी हस्ती सां मुहबत जे इज़हार लाइ हिकु ॾींहुं मख़सूस नथो करे सघिजे। माहिरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पंजाब के वॾे वज़ीर हमदर्द शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो त माउ सरापा मुहबत ऐं अल्लाह जी अनमोल नेमत आहे। माउ सां मुहबत लाइ हर लम्हो ऐं साल जा 365 ॾींहं बि घटि आहिनि। हमदर्द शहबाज चयो त हर माउ अज़ीम आहे ऐं समूरनि माहिरनि खे हू सलाम पेश करे थो। हमदर्द शहबाज चयो त वतन लाइ सर खुरींदड़ शहीदनि जे माहिरनि खे बि हू सलाम पेश करे थो।